है बस करबला, सरवर और रेहान चलो लेके ये अरमान चलो, नजर करे जान चलो तेरी ज़मीनो अल्लाह, तेरी ज़मीनो अल्लाह, तेरी ज़मीनो अल्लाह, तेरी ज़मीनो अल्लाह। जाने माँ माशाअल्लाह, तू रहेगी सदा इंशाअल्लाह। करबला के शहीदन इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदन जानसारन के सॼे मुल्क में मजलिसूं ऐं ज़ंजीर ज़नी करे मोहब्बत ऐं अक़ीदत जी भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। उन सिलसिले में मले जे इलाइक़े गुलशन वकार में इमाम बारगाह नजफ़ अशरफ में भी फर्श अज़ा विछायो वियो। हिते पहिरीं मुहर्रम खां आज़ादारी ऐं मजलिस जारी आहे। 8 मुहर्रम ते शहादत अली अकबर जे मजलिस खां पोइ आज़ादार बाहि जो मातम कनि था। मोमिन बाहि जे मातम लाइ खंदक खोटे हुन में केतिरा ई मण काठियूं साड़े बाहि जो मच ॿारनि था। जॾहिं उहे काठी सड़ी बाहि जा टांडा थियनि था त जंहिं बाद मोमिननि खे पहिरीं मौला गाज़ी अब्बास जी ज़ियारत कराई वञे थी। तंहिंखां पोइ मौसूम सैद कासिम शाह जी अॻवानी में मोमिन या हुसैन जूं सदाऊं हणंदे पहिरें उगाड़े पार जवान तोड़ी पोड़ा टांडनि मथां पार थियनि था। बाहि में घिणंदड़ मोमिन उनखे बेबी ज़ैनब जी सुनत सम्झनि था। उन सुनत अदा कंदड़ मोमिननि खे बाहि नथी साड़े हू उनखे इबादत सम्झनि था। सिंधी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मोमिननि चयो त सभई मोमिन जेके आहिनि असां सभई हिन टांडे जो मातम सुनत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैह सम्झी करे मल्हाईंदा आहियूं। जेका अस्कलान जे बाज़ार में अली जे धीउ खे जेको आहे उते टांडे जे मथां गुज़ारे वियो, उनखे इबादत सम्झी करे ही असां टांडे जो मातम हिते कंदा आहियूं। ही बाहि जो मातम आहे। बीबी ज़ैनब अलैहिस्सलाम खे शाम में टांडनि तां यज़ीद मलोन गुज़ारियो हुयो। बीबी ज़ैनब अलैहिस्सलाम खे भेटा पेश करण जे लाइ ऐं असां मोमिन मौला हुसैन अलैहिस्सलाम जा पेरूकार, मौला अली अलैहिस्सलाम जा पेरूकार, अहल बैत जा पेरूकार असां हिन बाहि जे मातम तां आज़ादार मौला हुसैन जा आज़ादार गुज़री बीबी ज़ैनब अलैहिस्सलाम के भेटा पेश कंदा आहियूं। एक है बस करबला, सरवर और रेहान चलो लेके ये अरमान चलो, नजर करे जान चलो तेरी ज़मीनो अल्लाह, तेरी ज़मीनो अल्लाह, तेरी ज़मीनो अल्लाह, तेरी ज़मीनो अल्लाह। जाने माँ माशाअल्लाह, तू रहेगी सदा इंशाअल्लाह।